अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन लीजिए चश्मो चराग साईं मुनीर हैदर शाह के गुजारिश कंदस तो वो चेन्नई तासा मुख्तसरन मुखातिब थियन साईं मुनीर हैदर शाह आज कई या जेको ही प्रोग्राम कयो छा थेला कयो आ बार बार चंगो या एहतजाज छो था कयूं छोलादार रोडन निकरूं हिकड़ी मिसाल दींदो हमेशा हूं एकड़ो झंगो ने मंदर एकड़ो भोलड़ो इलेक्शन खटे जे मतलब ॿिया जानवर वेंदा न वटि बाबा सारा फलाणा फलाणा मसला आहिनि तो भोलड़ो ते टिप पाईंदो आख़िर में ॻोठ वारा माना ॿिया जानवर झंग वारा बेज़ार थी पिया तूं बाबा असीं तव्हां बेज़ार आहियूं तूं असांजा मसला हल कोन थो करे कंहिंजो मसला हल कोन थो कयां आउं त मसला हल कयां थो जी बाबा जॾहिं तोखे मसला ॿुधायूं था त तूं टिप थो पाईं जी बाबा आउं भोलड़ो आहियां मुंहिंजो कमु आहे टिप पाइणु मूंखे इहो ई अचे थो ऐं टिप पाए तव्हांजा मसला हल करण जी कोशिशि कयां थो तीअं ई असांजे हिन समाज में ही जेके सियासतदान सो कॉल्ड जेके असीं रूलिंग एलीट आहे नून लीग पीपल्स पार्टी ए ख़िदमत करण लाइ न आहिनि आया ए धंधोड़ी आहिनि ए धंधोड़ी ने उन बांदर वांगुर अगर तव्हां हिननि वटि वेंदो त असांजा मसला हल कयो त हिननि वटि मसले जो को भल न हूंदो हिन जी मिसाल उन बांदर वांगुर आहे जेके टिप पाईंदा साईं जीएम सद जी मशहूर आहे न साईं जीएम सद ॿुधायो त किसो त पकिड़ू रोज़ केरु खाई ईंदो त चऊं साईं उहो पंहिंजो रोज़ पकिड़ू बगड़ थो खाई वञे या गिदड़ था खाई वञनि त साईं चयो त पंहिंजा कुता भाड़िया थिया आहिनि जेके उते वेठा आहिनि हिफ़ाज़त जे लाइ त ॻाल्हि इहा ई आहे जेके असांजा सो कॉल्ड इलेक्टेड हुकुमरान आहिनि हिन निज़ाम जे अंदरि सिस्टम जे अंदरि उहे भाड़िया आहिनि हिते जो निज़ाम ईअं आहे त को ड्राइवर खे रहियो चवे त गाॾी आऊं पोइ हलायां ॾिसो ही गाॾी आऊं पोइ हलायां स्टीयरिंग मुंहिंजे हथ मां त तव्हां इहो सम्झो त सियासतदान बराबरि स्टीयरिंग उन हथ मां पर इहो न विसारियो त उन सीट जे पोयां हिकिड़ो बूट वारो वेठो आहे जेको चए थो बराबरि स्टीयरिंग तुंहिंजे हथ मां पर मुंहिंजे जूता चटण खां पोइ तूं हलींदो इहा आहे असांजे हुकुमराननि जी असांजे इलेक्टेड क्लास जी सुञाणप सिंधूअ जी वहदत जे ख़िलाफ़ ॻाल्हि करणु या किनालनि जी ॻाल्हि करणु या कॉर्पोरेट फार्मिंग जी ॻाल्हि करणु या हज़ार अहिड़ा मनसूबा आहिनि जेके हमेशह ईंदा रहंदा आहिनि ऐं हमेशह बार बार सिंधी क़ौम पंहिंजो रेफरेंडम ॾिनो आहे भले वो कालाबाग डैम हुजे जंहिंजो बजट पीपल्स पार्टीअ पाण रखियो हो भले पिटो निज़ाम हुजे जेको पीपल्स पार्टी पाण आंदो पर जॾहिं एंटी सिंध को बि मनसूबो आयो आहे त सिंध जी अवाम हुननि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे उहे साॻा सियासतदान उहे साॻा पॉलिटिशियंस जेके आहिनि एम्बुलेंसिस में ऐं मोबाइलुनि में लिखी ॾे छॾंदा आहिनि हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो ईअं बि थी सघे थो त ही जेको सिंध जी बेदाने जे ख़िलाफ़ जेको उन्हनि छो छॾियो आहे ईअं थी सघे थो त सुभाणे सिंध जा हुकुमरान इहो चवनि त बाबा सिंध जी बिरंगी बंदि करे छॾीसूं हाणे कान थी थिए नओं निज़ाम त आणियूं पिटो निज़ाम साॻियो पिटो निज़ाम जेको 2011-12 मां अथऊं उन लाइ बि तयारु रहिजो असांखे सिंध जी विरहांगी बि नामंज़ूर आहे असांखे कॉर्पोरेट फार्मिंग बि नामंज़ूर आहे असांखे किनाल बि नामंज़ूर आहिनि ऐं असांखे तव्हांजो पिटो निज़ाम बि नामंज़ूर आहे असांखे अवां नामंज़ूर आहियो असांखे तव्हां क़बूल न आहियो ही सिंध हज़ारनि सदियुनि सालनि खां असांजी माउ आहे असीं हिन सिस्टम में हलूं पिया तव्हां पंहिंजा कारनि फाइलनि वारा सियासतदान असां ते थोपियो था तव्हां अची के खुदाई लहजे में ॻाल्हायो था बाबा खुदाई लहजे में न ॻाल्हायो असीं उन धरती जा माण्हू आहियूं जेके जंहिं धरती जा दरवेश बि मोहबत में ख़ुदा सां विड़ी पवंदा हुआ
जो महिल असली ख़ुदा सां पे हू हाल वाल करे वेंदा हुआ तव्हां त ख़ुदा दुनियावी ख़ुदा आहियो तव्हांजी छा हैसियत लेकिन दोस्तों याद रखो नून लीग हुजे पीपल्स पार्टी हुजे या बूट वारा जेके हिननि जा मेन माई बाप हुजनि याद रखो इन्हनि सभिनि खे हिकिड़ी शइ ख़बर हुअणु खपे त सिंधी आवाम भले कहिड़े बि मक़सद फिक्र जी हुजे उहा कहिड़ी बि सूरत में क़बूल न कंदी पर सेम टाइम तव्हांखे इहा ॿुधायां थो थोरी मुनाफ़िक़त इहा बि ॾिसंदा हलो त ईअं छो आहे त ॿ टे ॾींहं पहिरीं जॾहिं हुकुमरान जमात हिते जीअं सिंधूअ ते धाड़ो नामंज़ूर जा नारा हयां पए त पाण त हुन एहतजाज जे लाइ हो पर ॿियो को अगरि एहतजाज करे थो त हुननि ते FIR जीअं अॼु बि थियो आहे न जेके अचनि पिया FIR गिरफ़्तारियूं छो था कनि छो त जंहिंमहिल हू कनि था हू ढोंग कनि था जंहिंमहिल असीं कयूं था असीं पूरी हक़ीक़त ॿुधायूं था त ही पथव हिन जे पोयां पथव हिननि जा पापा पथव इहो आहे फ़र्क़ु असां में हुननि में इहो आहे फ़र्क़ु असां हुननि में ये तहरीक हलंदी रहंदी सिंध एक्शन कमेटी हुजे या ॿिया जेके प्लेटफॉर्म अॻिते हलनि था वन पॉइंट एजेंडास ते पाण गॾूं था पंहिंजा नज़रियाती इलाही शयूं पाण मुख़्तलिफ़ थी सघूं था पर जंहिंमहिल सिंध जी ॻाल्हि अचे थी त पाण सभु मुतहद आहियूं इहा ई निशानी आहे त सिंध जाॻियल आहे हाणे गॾिजी मूंसां गॾु नारो हणो सिंध विराईंदे ज़रदारी तोते ज़रदारी तोसां शरीफ़ तोसां बूटवारा तोसां ये मुंहिंजो रहबर साईं GM